असांजा वालदेन असांखे अक्सर खाधो खाइण दौरान इन ॻाल्हि ते ज़ोर ॾींदा आहिनि त खाधो आहिस्ते आहिस्ते चॿाड़े खाओ त जीअं अव्हांखे हज़म करण में का ॾुखियाई पेश न अचे। आहिस्ते आहिस्ते खाइण अव्हांजे लाइ अव्हांजे वात भरण खां बहितर आहे। पर छा अव्हांखे ख़बर आहे त चॿाड़ण ऐं गुड़काइण में कहिड़ा असर पवंदा आहिनि? खाधो चॿाड़ण जो तरीक़ो अव्हांजे हाज़मे वारे निज़ाम ते हाकारी ऐं नाकारी असर विझी सघे थो। इन लाइ असांखे कुझु ॻाल्हियूं ध्यान में रखण घुरिजनि। अव्हांजे खाधो खाइण सां गॾोगॾु ई हाज़मे जो निज़ाम अव्हांजे वात में शुरू थी वेंदो आहे। इन जो मतिलबु इहो आहे त पंहिंजे खाधे खे मुनासिब तरीक़े सां चॿाड़णु मुनासिब हाज़मे लाइ वाक़ई ज़रूरी आहे। वात में मौजूदु लुआब अव्हांजे खाधे खे हज़म करण में अहम किरदारु अदा कंदो आहे। जॾहिं अव्हां खाधो चॿाड़ींदा आहियो त वात में मौजूदु गदूद जेको लवाब पैदा कंदा आहिनि उहे वधीक महिनत करण लॻंदा आहिनि ऐं अहिड़ी रीति वात में लुआब जो मिक़दारु वधी वेंदो आहे। इहो लुआब खाधे में मौजूदु कार्ब्स ऐं चर्ॿीअ खे टोड़ण ऐं उन खे ॻिहण में मदद कंदो आहे। इहो असांजे मादे खे वधीक हाइड्रोक्लोरिक एसिड पैदा कराइण जो सबबु बणिजंदो आहे ऐं पेट खे खाइण लाइ तयारु कंदो आहे। पंहिंजे खाधे खे मुनासिब तरीक़े सां न चॿाइण सां केतिरा ई मसइला पेश अची सघनि था। जॾहिं अव्हां तेज़ी सां खाधो खाईंदा आहियो त असुल में अव्हां ग़िज़ा खे मुनासिब तरीक़े सां चॿाड़ींदा न आहियो। इन जो मतिलबु इहो आहे त अव्हां उन्हनि सिग्नल्स खे बि नाहियो ॿुधी रहिया जेके अव्हांजो जिस्म मोकिले रहियो आहे त खेसि अञा केतिरी खुराक जी ज़रूरत आहे, जंहिंजे करे अव्हां ज़रूरत खां वधीक खाधो खाई वेंदा आहियो ऐं घणो खाइण जे नतीजे में मेटाबॉलिक सिंड्रोम नाले हालत पैदा थी सघे थी, जंहिंसां कैंसर ऐं शुगर या दिलि जूं बीमारियूं बि थी सघनि थियूं। खाध खुराक जी माहिर ॿुधाए थी त जॾहिं अव्हां सही तरीक़े सां चॿाड़े खाधो नाहियो खाईंदा त असुल में अव्हां नंढनि टुकड़नि बदिरां वॾा टुकड़ा ॻीही वेंदा आहियो। इन जे करे अव्हांजे पेट में मौजूदु एंज़ाइम खाधे जे ईंदड़ ज़रनि खे मुंहुं ॾियण जे क़ाबिल न आहिनि थी सघंदा ऐं अहिड़ी रीति ग़िज़ा सोज, गैस, बदहाज़मी या कब्ज़ बणिजी सघे थी। जॾहिं अव्हां पंहिंजो खाधो चॿाड़ींदा आहियो त अव्हांजो पेट हाइड्रोक्लोरिक एसिड पैदा कंदो आहे, पर जेकॾहिं अव्हां पंहिंजे खाधे खे थोरो चॿाड़ींदा आहियो त अव्हांजो पेट एतिरो हाइड्रोक्लोरिक एसिड पैदा नाहे करे सघंदो जेको अव्हांजे खाधे खे टोड़े सघे। इन जे नतीजे में सीने में साड़ो पैदा थींदो आहे। खाधे जी ग़िज़ाइयत लाइ उन खे सुठे नमूने चॿाड़णु अहम आहे, छो त जेकॾहिं अव्हां पंहिंजो खाधो ॻिहण खां अॻु नथा चॿाड़ियो त अव्हांजे खाधे में मौजूदु कार्ब्स, चर्ॿी, प्रोटीन मुकमल तौर ते टुटी न आहिनि सघंदा, जंहिं सबबु नंढो आंड्रो अव्हांजे खाधे में मौजूदु ग़िज़ाई जुज़नि खे जज़ब करण जोॻो नाहे रहंदो। इहो ई सबबु आहे जो माहिर तजवीज़ कंदा आहिनि त अव्हां पंहिंजे हर खुराक खे 20 खां 30 भेरा चॿाड़ियो त जीअं अव्हांजो खाधो ॻिहण खां अॻु मुकमल तौर ते पेस्ट में तब्दील थी वञे।